नाज़रीन, डहरकी में डिग्री कॉलेज जी ज़मीन तां कब्ज़ो ख़त्म कराइण लाइ ऑपरेशन कयो वियो आहे। इंतज़ामिया जो चवणु आहे त ऑपरेशन दौरान गैर क़ानूनी अॾावतूं ड्राहे पट कयूं वयूं आहिनि। इंतज़ामिया जो चवणु आहे त हू अदालती हुकुम ते हद दख़लनि ख़िलाफ़ कार्रवाई करे रहिया आहिनि। नाज़रीन, ख़बर अव्हांखे ॾेई रहिया आहियूं डहरकी में डिग्री कॉलेज ते ज़मीन तां कब्ज़ो ख़त्म कराइण लाइ ऑपरेशन कयो वियो आहे। इंतज़ामिया जो चवणु आहे त ऑपरेशन दौरान गैर क़ानूनी अॾावतूं ड्राहे पट कयूं वयूं आहिनि। इंतज़ामिया जो चवणु आहे त हू अदालती हुकुम ते हद दख़लनि ख़िलाफ़ कार्रवाई करे रहिया आहिनि। नाज़रीन, ख़बर अव्हांखे ॾेई रहिया आहियूं डहरकी में डिग्री कॉलेज जी ज़मीन तां कब्ज़ो ख़त्म कराइण लाइ ऑपरेशन कयो वियो आहे। इंतज़ामिया जो चवणु आहे त ऑपरेशन दौरान गैर क़ानूनी अॾावतूं ड्राहे पट कयूं वयूं आहिनि। इंतज़ामिया जो चवणु आहे त हू अदालती हुकुम ते हद दख़लनि ख़िलाफ़ कार्रवाई करे रहिया आहिनि। नाज़रीन, ख़बर अव्हांखे ॾेई रहिया आहियूं डहरकी में डिग्री कॉलेज जी ज़मीन तां कब्ज़ो ख़त्म कराइण लाइ ऑपरेशन कयो वियो आहे। इंतज़ामिया जो चवणु आहे त ऑपरेशन दौरान गैर क़ानूनी अॾावतूं ड्राहे पट कयूं वयूं आहिनि। इंतज़ामिया जो चवणु आहे त हू अदालती हुकुम ते हद दख़लनि ख़िलाफ़ कार्रवाई करे रहिया आहिनि। नाज़रीन, ख़बर अव्हांखे ॾेई रहिया आहियूं डहरकी में डिग्री कॉलेज ते ज़मीन तां कब्ज़ो ख़त्म करण लाइ ऑपरेशन कयो वियो आहे। इंतज़ामिया जो चवणु आहे त ऑपरेशन दौरान गैर क़ानूनी अॾावतूं ड्राहे पट कयूं वयूं आहिनि। इंतज़ामिया जो चवणु आहे त अदालती हुकुम ते हद दख़लनि ख़िलाफ़ कार्रवाई करे रहिया आहिनि। वधीक तफ़सील वठंदासीं। टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे धरती न्यूज़ रिपोर्टर काज़ी अगंजर। जी काज़ी अगंज, छा अपडेट्स आहिनि अव्हां वटि? जी बिल्कुल, ही डिग्री कॉलेज डहरकी की ज़मीन जैसे ते काफ़ी अरसे खां वठी हितां जा इलाइक़े जा बासर ऐं ॿिया माण्हू क़ाबिज़ आहे जेका गुज़िरियल 5 सालनि खां वठी डिग्री कॉलेज जेका तामीराती कम हो रोड़े जो शिकार हो। उन खां पोइ जेको प्रिंसिपल हफ़ीज़ भुट्टो आहे उन हाई कोर्ट कराची बेंच में जेको आहे अहिड़ी हिकु पटिशन दाख़िल कई कब्ज़े माफ़िया ख़िलाफ़, जंहिंखां पोइ हाई कोर्ट जेको आहे सेशन जज घोटकी खे हुकुम ॾिनो त फिलफोर इहे जेके क़ाबिज़ आहिनि माण्हू उन्हनि जा कब्ज़ा ख़तमु कराए हीउ जेको प्लाट आहे उहो कॉलेज हवाले कयो वञे, जेको तामीराती कमु आहे उनखे शुरू करायो वञे। जंहिंजे नतीजे में अॼु जेको सेशन जज घोटकी आहे उहो बि हिन पड़ाव ते पहुतो हुयो, हिन इलाइक़े में पहुतो ऐं उनखे अलावा पुलिस जी वॾी नफ़री हिन वक़्तु बि हिन इलाइक़े में मौजूदु आहे जेका गैर क़ानूनी अॾावतूं आहिनि उहे ड्राहे रहिया आहिनि ऐं हेवी मशीनरी बि हिन वक़्तु हिते मौजूदु आहे पड़ाव जे इलाइक़े में जेके ख़ाली कराए रहिया आहिनि। कब्ज़ागीर जेके हिते उन्हनि अदावतूं क़ाइमु कयूं उन्हनि खे जेको आहे पट करे रहिया आहिनि ऐं जेको मुख़्तियारकार डहरकी आहे उनजो इहो चवणु आहे त हाई कोर्ट जो हुकुम आहे जंहिंखां पोइ हीअ कार्रवाई कई पई वञे। हिते केतिरे ई अरसे खां वठी करे मुख़्तलिफ़ माण्हू हिन प्लाट डिग्री कॉलेज जो प्लाट हुन ते क़ाबिज़ हुया, जंहिंखे अॼु बिल्कुलु ख़ाली कराए जो कॉलेज इंतज़ामिया जे हवाले कयो वेंदो। होॾां SHO डहरकी अनवर अली शर्द जो चवणु हो त कंहिं बि अगरि हिते मज़ामत कई या कानून पंहिंजे हथ में वरितो उन ख़िलाफ़ सख़्तु कार्रवाई कई वेंदी। पुलिस जा ताला वॾी तादाद में हिन वक़्तु बि जेको कॉलेज वारे ग्राउंड जेको इराज़ी आहे उते मौजूदु आहे ऐं RRF जेका फोर्स आहे उन जा बि जवान हिते मौजूदु आहिनि ऐं हिन वक़्तु बि जेके गैर क़ानूनी अदावतूं आहिनि उनखे ड्राहिण वारो सिलसिलो जारी आहे। काज़ी अगन, अव्हां जी वॾी महिरबानी तफ़सील बाबति अपडेट करण लाइ।